अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कराची जो शहर सभ खां वॾो मुआशी शहर आहे ऐं मईशत में करंगे जी हॾी वारी हैसियत रखे थो। कराची जंहिंमें बंदरगाह बि आहे, सिंध समेत सॼे पाकिस्तान जी वॾी मार्केट आहे। सवाल इहो आहे त उनजी मालिकी कीअं मुमकिन आहे, कराची खे कीअं पंहिंजो बणाए सघिजे थो। इन बाबति कैनेडा में रहंदड़ आसिफ़ जावेद लिखे थो, तव्हां 5000 साल पुराणी तहज़ीब जो गोल्ड मेडल पाए, सिंधी टोपी ऐं अजरक पाए कराची जे रोडनि ते घुमंदा फिरंदा रहो, नारा हणंदा रहो, पर अव्हांखे कॾहिं बि कराची जी मालिकी न मिलंदी, छो तव्हां कराचीअ जी मार्केट इकनामी जो हिसो न आहियो। जेकॾहिं मालिकी घुरिजे त पोइ मार्केट इकनामी जो हिसो बणिजणो पवंदो। हिन समाजी सियासी साइंस जो कानून आहे, मार्केट में दाख़िल थियण खां सवाइ अव्हां कंहिं सोसाइटी जो हिसो न बणिजी सघंदा। मईशत जी पंहिंजी साइंस आहे, डिमांड ऐं सप्लाई जे विच में जेको खिला पैदा थिए थो, जेको ख़ाल रहिजी थो वञे, उहो मुल्क जे ॿिनि इलाइक़नि मां आयल मज़दूर, कारीगर, हुनरमंद, वापारी ऐं कारोबारी माण्हू भरींदा आहिनि। खिला भरिजी रहियो आहे ऐं क़ौम परस्त सिंधी हसरत सां ॾिसंदा रहनि था। सिंध जी 100 सैकड़ो सरकारी नौकरियुनि ते कब्ज़ो करण बावजूदि बि अॼु अव्हां ख़ाली हथ आहियो, छो त अव्हां मार्केट इकनामी जो हिसो न आहियो। अव्हां रुॻो सरकारी नौकरियुनि वारी करप्शन इकनामी जो हिसो आहियो। सिंध ख़ासि तौर कराची जी मार्केट में अव्हां जो हिसो ॿुड़ी आहे, पर करप्शन इकनामी में अव्हां जी भाईवारी 100 सैकड़ो आहे। जीअं कराची में सिंधी, मुहाजर, बलोच, पंजाबी, पख्तून, सराइकी, मेमण, कच्छी, रांगड़, बंगाली ऐं ॿियूं क़ौमूं पंहिंजे हुनर, महिनत, ख़िदमत, वापार ऐं सनत जे ज़रिए मार्केट जो हिसो बणियल आहिनि। अव्हां बि ईअं करियो, मालिकी पाण मुरादो मिली वेंदी। सिंधी टोपी पाए ऐं अजरक ओढ़े कराची में नचण, ॻाइण या सकाफ़ती तक़रीबूं करण सां सकाफ़त उजागर त करे सघिजे थी, पर हथ कुझु न ईंदो। यकीन नथो अचे त कराची जे उन्हनि कामयाब पख्तून वापारियुनि खे ॾिसो जेके 30-35 साल अॻु सब्ज़ चांहि जी किटली ऐं बाल्टी खणी कंस्ट्रक्शन साइटनि ते ₹2 गिलास चांहि विकिरो कंदा हुआ। अॼु उहे कराची में प्लाज़ा ठाहे विकिणनि था। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे त कुल्हे ते कालीन रखी विकिणंदड़ पठाण गुलिस्तान जोहर में पूरी मार्केट जा मालिक बणिजी विया आहिनि, जितां संदन ॻोठ जा माण्हू अची साॻियुनि दुकाननि ते माल विकिरो कनि था। अहिड़ा लखे मिसाल मौजूदु आहिनि। महिनत, जुस्तजू, हुनर ऐं कारोबारी ज़हने सां कराची में अरबनि जा कारोबार कंदड़ हज़ारे माण्हू मिसाल तौरु पेश करे सघिजनि था। बनू ऐं कोहाट खां आयल उहे माण्हू जेके पहिरीं फिशरीज़ मां मच्छी ख़रीद करे साइकिल ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विकिरो कंदा हुआ, अॼु डीप सी ट्रालर में मच्छी पकड़े दुनिया खे एक्सपोर्ट करे डॉलर कमाए रहिया आहिनि। हीउ सभु कुझु हुनरमंदी, महिनत, जुस्तजू ऐं कारोबारी सरगर्मी जो नतीजो आहे। हीउ असल ऐं वाहिद रस्तो आहे। ॿियो रस्तो चोरी, धाड़े, रज़नी ऐं बदमाशी जो आहे, जंहिं लाइ सॼो कराची खुलियल आहे। चूंड अव्हां जी पंहिंजी आहे। यकीन नथो अचे त सिंध यूनिवर्सिटी वञो, कंहिं सिंधी प्रोफेसर खां पुछो, या कराची में अब्दुल हफ़ीज़ बलोच खां, या सिंध जे मुमताज़ दानिश्वर इब्राहिम साले मोहम्मद खां, या अमेरिका में रहंदड़ साफ़ी हसन मुजतबा खां, या प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ कुंभार खां, जंहिंजो दुनिया जो सफ़र सभिनी खां वधीक आहे। उन्हनि सभिनी वटि सिंध जी समाजी डायनामिक्स जी वॾी सम्झ आहे। कसूर अव्हां जो न आहे। मनसूबाबंदी कंदड़नि सिंध, ख़ासि तौरु कराची जी डेमोग्राफी ऐं समाजी सियासी जोड़जक ईअं ठाही आहे जो क़ौम परस्त तनज़ीमनि खे पेरोल ते रखी आम सिंधी खे मुहाजर दुश्मनी वारी ट्रक जी बती पुठियां फासायो वियो आहे। को सिंधी दानिश्वर साम्हूं नथो अचे जो आम सिंधी खे ॿुधाए त तूं ग़लति ट्रक जी बती पुठियां डोड़ी रहियो आहीं। पंहिंजे हुनर, महिनत, ख़िदमतनि, वापार ऐं कारोबार सां कराची जी मार्केट इकनामी जो हिसो बणिजी वञ, मालिकी पाण मुरादो मिलंदी। मार्केट में सिंध जो डोमिसाइल नथो हले, नई नस्ल परस्ती सां मार्केट में शेयर मिले थो। ॿियनि क़ौमनि खे ॾिसो, को गिलगित खां आयो आहे, को चित्राल खां, को आज़ाद कश्मीर खां, को क़बाइली इलाइक़नि खां, को ख़ैबर पख्तूनख्वा खां, को सराइकी खां। सभु डिमांड यानी घुर्ज ऐं सिप्लाई जो खिला भरींदे मार्केट में जाइ ठाहे रहिया आहिनि, ऐं तव्हां मुहाजर दुश्मनी वारी ट्रक जी बती पुठियां डोड़े रहिया आहियो। ट्रक आहे जो रुकजण जो नालो ई नथी वठे।
न रुकंदो न रोकबो। हीअ समाजी डायनामिक्स जी रांदि आहे। जेको रांदि खे सम्झी वठंदो उहो ई खटे वेंदो। मां सिंध जो पुटु ऐं धरती जो फ़र्ज़ंद आहियां। नसलनि ऐं इस्लाहनि सिंधी आहियां। मुहाजर मुंहिंजी ॿोली वारी सुञाणप ज़रूरु आहे। 5 नसल गुज़री चुका आहिनि, सिंध में आबाद आहियूं। हिते कमायूं था, हिते ख़र्च करियूं था, हिते ई मरंदुसि ऐं हिते ई दफ़न थींदुसि। मूंखे कंहिंजे सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे। सिंध मुंहिंजी माउ आहे। मुंहिंजे हथ में सिंध जो डोमिसाइल ऐं पाकिस्तान जो पासपोर्ट आहे ऐं मां पंहिंजे वतन पाकिस्तान ते फ़ख़्रु कयां थो। हीअ असीं जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं आसिफ़ जावेद जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।